उस्तादुल हाफिज़ीन फ़ख्रुल कामिलीन शहंशाह हाफिज़ साईं वदा हाफिज़ साईं इमाम बख्श रहमतुल्लाह तआला अलैहि मखदूम वल मिल्लत वल मशाइख आकाई व मुर्शिदी किबला साईं मखदूम हाफिज़ मोहम्मद अब्दुर रहीम नव्वरल्लाहु बरकतहू हर किबला साईं उस्तादुल हाफिज़ीन किबला साईं मियां साईं मोहम्मद उस्मान रहमतुल्लाह तआला अलैहि हर किबला साईं नाले बिठा साईं रहमतुल्लाह तआला अलैहि हर अमर साईं जीजल साईं रहमतुल्लाह तआला अलैहा जेकी भी मुझे साईं जे बसा मदफून आहिनि या साईं जा फ़कीर मोहब्बत अक़ीदत निस्बत वारा जिथे जिथे मदफून आहिनि उन्हनि सभिनी जे पाक रूहनि खे बख़्शूं था। रब्बुल आलमीन सभिनी जी मग़फ़िरत फरमा बख़्शिश फरमा दर्जात जी बुलंदी अता फरमा ख़ुसूसन साहिबे उर्स साहिबे मज़ार जंहिंजे दरबार ते असां सभिनी जी हाज़िरी फ़यूज़ व बरक़ात जे हुसूल जे ख़ातिर थी आहे पंहिंजे क़ल्बनि कटरनि खे मुनव्वर करण जे लाइ जंहिंजे बारगाह अक़दस ते अॼु असांजी ये हाज़िरी उन्हनि जे महिरबानियुनि उन्हनि जे इनायतुनि इहसाननि सां थी आहे। करीम रब उन साहिब उर्स वत हाफ़िज़ साईं वदन के वत हाफ़िज़ साईं मखदूम साईं जे दर्जात खे बुलंद फरमा वत हाफ़िज़ साईं वदन वत किबला साईं मखदूम साईं जे फ़यूज़ व बरक़ात थे असांजे क़ुलूब अज़हान खे मुनव्वर फरमा साईं जे सखा खां असांजूं झोलियूं भर फरमा साईं जे वंड मां असांखे गंज नसीब फरमा ख़ुसूसन अॼु हिन उर्स शरीफ़ जे महफ़िल में हिन बाबरकत सईद महफ़िल में हिन अल्लाह वारनि जे हिन गंज सखा बंडण वारी महफ़िल में करीम रब रहीम रब जेके पांधियड़ा अचे पहुता आहिनि जेके पुॼण वारा आहिनि जेके पुॼंदा जेके मजबूरीअ सबब न अचे सघिया पर अचण जो ओसियले में आहिनि ऐं साईं जे सिक में तड़पी रहिया आहिनि साईं जे फ़यूज़ व बरक़ात सां